अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिहि फ़बिज़ालिका फ़ल्यफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सादात किराम व उलमाए इज़्ज़ाम, बिरादरान इस्लाम, हाज़रीन व नाज़रीन व सामईन, प्यारा मुसलमान भाइरों, अज़ीज़ दोस्तों, कुरान पाक जी हिक आयत सगोरी तवां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आ। उन जी माना याने तर्जुमो अवां जे ख़िदमत में ॿुधाइण जे लाइ हाज़िर थियो आहियां। अमी हिन आयत सगोरी जे मथां गौर कजो, अल्लाह पाक जे कलाम खे सम्झण जी कोशिश कजो। क़ुरान करीम में अल्लाह तबारक व तआला कहिड़ो इरशाद फरमायो आ। अॼोकी हीअ महफ़िल साईं क़िबला सैयद इक़बाल अहमद शाह साहब मद्दज़िल्लाहुल आली जे तरफ़ां पंहिंजे वालिद मोहतरम शरीफ जो उर्स ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जे सिलसिले में ही महफ़िल मुनक़िद थी रही आहे। मूं इन्ही मुनासिबत सां तव्हां जे आॾो आयत करीमा तिलावत कई आहे। उन जो तर्जुमो तव्हां ॿुधी गौर कंदो, तव्हां तर्जुमे में ही हर ॻाल्हि सम्झी वेंदव। अर्ज़ कयां उन खां अॻु में तव्हां सभिनी खे अपील आहे त
तो मुझे हबीब करीम जे मथा मोहब्बत सा दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। इते जेको कुल जो सीगो आ यो अल्लाह तबारक व तआला पांजे महबूब करीम के अमर थो फरमाए जी कुल हुवल्लाह शरीफ में आहे कुल हुवल्लाहु अहद मुझा सोहना तू माण्हुनि खे चई ॿुधाए त अल्लाह अकेलो आ। हिते भी अल्लाह तबारक व तआला अहिड़े अंदाज में फरमाए थो त मुंहिंजा महबूब तू हीअ ॻाल्हि उम्मत खे ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि आहे कुल बिफदलिल्लाहि व बिरहमतिही अल्लाह जे फज़ल मिलण ते ऐं अल्लाह पाक जे रहमत मिलण ते फबिज़ालिका फलयफ़रहू मुझा सोहना नबी चवीन त अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत मिलण ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। अल्लाह सी पाण थो हुवा खैरुम मिम्मा यजमऊन इहो तव्हांजो ख़ुशि थियणु अव्हां जी ख़ुशी करणु अव्हां जो ख़ुशीअ जो इज़हार करणु खैरुन तमामु भलो आहे या अल्लाह छा खां भलो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मिम्मा यजमऊन अवां दुनिया में बनियूं ठाहींदा आहियो कारू बंगला ठाहींदा आहियो दुनिया में घर बणाईंदा आहियो कारोबार दुनिया में तव्हां गॾु करे पंहिंजे लाइ गॾु कयो था या वरी आख़िरत जे लाइ तव्हां समर ठाहींदा हो निमाज़ूं पढ़ंदा हो हज कंदा हो ज़कातूं ॾींदा हो उमरा कंदा हो ग़रीबनि मिस्कीननि जी सार संभाल लहंदा हो हिन दुनिया जो समर ठाहियो चाहे आख़िरत जो समर ठाहियो। अल्लाह ताला फरमाए तो उन्हीं सभनी खां ही खुश थियणो अल्लाह जे फज़ल ऐं रहमत ते वधीक भलो आहे। याने अल्लाह सही तव्हां ते जेको न फज़ल कयो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला जेका तव्हां ते रहमत कई आहे अल्लाह ताला फरमाए तो ते इहो खुदा जो फज़ल ऐं खुदा जो रहम एड़ो तो भलो आ जो इन्हीं में रब तो चे त मां पांजे हबीब के चवां तो उम्मत यो खुश थियो। मिम्मा यजमऊन जो को भी तव्हां दुनिया में गॾु कयो या आख़िरत जे लाइ गॾु कयो दुनिया में भी माण्हू पंहिंजे लाइ सभु कुझु ठाहींदो आहे आख़िरत लाइ भी माण्हू पंहिंजो समर ठाहींदो आहे निमाज़ूं रोज़ा हज ज़कातूं ख़ैरातूं उमरा वग़ैरह इहो आख़िरत जो समर आहे। ॿियो वरी दुनिया जो सामान आहे ज़मीनूं कारोबार खीर पुट धन दौलतूं बंगला महलातूं माड़ियूं अल्लाह ताला फरमाए थो पोइ चाहे दुनिया में जेका शइ गॾु कयो चाहे आख़िरत लाइ गॾु कयो इन सभिनी खां अल्लाह जे रहमत ते खुश थियण वधीक सवाब आहे। विच वञी वरतुई न हेॾे न होॾे सभई चओ सल्लल्लाहु अलैका या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों मुसलमानों, तव्हां घणा पढ़ियल भली न हुजो, पर थोड़ी ॻाल्हि त तव्हांखे बि सम्झ में ईंदी आहे त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ अल्लाह जो फज़ल भी आहे त अल्लाह जी रहमत भी आहे। पक मां तो समझा थो इन्हीअ में कंहिंखे शक न हुजणु खपे। केर भी हुजे, केड़े भी फिरके सां ताल्लुक रखे, केड़ी भी जमात सां ताल्लुक रखे, पर मञीदो त रसूलुल्लाह जी ज़ात रहमत भी आहे, त रसूल जी ज़ात असांजे लाइ ख़ुदा जो फज़ल भी आहे दादा। बस मसइलो त साफ़ लॻो पियो आहे। जॾहिं अल्लाह जे हबीब खे फज़ल ख़ुदा जो भी मञो था, अल्लाह जे हबीब खे रहमत भी मञो था, तो अल्लाह सिंध पाण तो चवे त मूं जेका तव्हांखे पंहिंजो फज़ल ऐं पंहिंजी रहमत ॾिनी आहे उन ते ख़ुशी कयो। भला हेॾे त निहारियो, इहो हुकुम मके वारनि खे आहे या वगणनि वारनि खे बि आहे? ॻाल्हायो। उन्ही ज़माने वारनि खे आहे या क़यामत ताईं वारनि खे आहे? ॻाल्हाईंदा हलो। पूरी दुनिया जे माण्हुनि खे क़यामत ताईं आहे न सही? पोइ इहो त एतिराज़ी ग़लति थी वियो न त नबी करीम जे ज़माने में ख़ुशी कयूं, तव्हां छो था कयो? बाबा नबी पाक जे ज़माने में त ख़ुशी थी, पर अल्लाह ताला महदूद त कोन कयो आहे त जॾहिं बि जिथे बि जहिड़े बि ज़माने में जिथां जा बि हुजो, महबूब ते कलमो पढ़ियो, ख़ुदा जो हबीब मिले व रहमत मिले व ख़ुशियूं कयो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो हो पांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला इरशाद फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझा हबीब मां रब्बुल आलमीन जल जलालु अमन वालू अव्हां खे सभिनी जहाननि ते रहम करण जे लाइ मोकिलियो आहे। मौलवियुनि खे ख़बर आहे, ॼाणनि था, पढ़ियल आहिनि, जाहिल कोन्हनि। माईअ खे मुड़ुस जो नालो ईंदो आहे, अदा ज़ाल खे मुड़ुस जो नालो, पर वठंदी न आहे, लॼी थींदी आहे। सो हिननि खे बि इहो थो निभाग जो ख़बर अथनि, पर निभाग जे करे कोन ॿुधाईंदा। सभिनी तफ़सीरनि लिखियो आहे, सभिनी आलमनि लिखियो आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतन। रहमतन जी माना है राहिमन, यानी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालो तो के सभिनी जहाननि वारनि जे मथां रहम करण जे लाइ मोकिलियो आहे। मुझा सोना तू सभिनी जे मथां वञी रहम फरमा। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सरापा रहमत बणजी आया। तो अल्लाह ताला चवे तो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही, अल्लाह जे फज़ल ऐं अल्लाह जे रहमत मिलण ते फबिज़ालिक फलयफ़रहू, ख़ुशी कयो, ख़ुशी कयो। असां त अल्लाह पाक जो अमर मञो आहे, उन अल्लाह पाक जे अमर खे मञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी मनाई। न को शिरक, न को बिदअत, न को हराम, न को नाजायज़, न को मकरूह,
मुझा दोस्त इनमें कहीं भी खराब शय मझा शरीयत पाक जे दायरे में जन जन शय जी मनो आ उन्हीं मां ये का भी शय काने का अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात असा के महबूब करीम जे खुश थियण ते खुशी करण ते हुक्म कयो। एकड़े मौलवी चयो साईं मुखे तो कोन चई मुझो नंढड़ो मदरसे में पोटड़ो पढ़ंदो आ कुरान शरीफ पियो तो याद करे हाफिज़ कुरान पियो थे दुआ कयोसि 12 तारीख असां जुलूस कढियोसे शाहपुर में शाम जो मुखे जी दादा एकड़ो मुल्ला पियो मुखे चवे त नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात के बारे में जो तवा था चो त ही जावा ही आया ही खुशी थी ही मलाइकन चयो ही हुरुन चयो ही जमीन में थियो वगैरह वगैरह जमण जे टाइम ते त कंहिंखे ख़बर ही कान ही त इहो को अॻिते हली नबी भी थींदो। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ख़बर त पई 40 साल खां पोइ उतरी नबूवत मिलस जमण वारे दिहाड़े ये गलियूं जेके तवा हदीसन में बुधायो था ये किथा आयो छो तो मानू के तो खबर ही कान ही काजे घर में नडड़ो बार जमे उन जी केर तारीख लिखे केर उन जी तारीफ बयान करे की खबर पई मानू के 40 साल का पो खबर पई अग में की खबर पई मुचे मास बाबा बदबख्ती जी हद्दा हेथा चमन त जमण का पो खबर पई अचो तमा तवा के कुरान बुधाया अल्लाह ताला फरमाए तो व इज़ अखज़ल्लाहु मीसाक़न नबी वक़ररना क़ाल फशहदू व अना माकुम मिनश शाहिदीन। अल्लाह ताला पांजे कलाम पाक में फरमायो रब्बुल आलमीन जल्ल जलालहु व मन वालहु अंबिया अलैहिमुस्सलात वस्सलाम जा रूह गड कया क्या जा रूह चो नबियन जा ॾाढे जो का जा नबी घणा तकरीबन 1.25 लाख घट वध थोरो घणो पर 1.25 लाख आम ॻाल्हि उन 1.25 लाख नबियन जा खुदा रूह गॾु कया उन सभिनी रूहन के खुदा ताला फरमाए तो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन ओ मोजा नबियो मां अल्लाह तबारक व तआला तवा के दुनिया ते मोकलींदुस अवा के नबूवत दींदुस रिसालत दींदुस किताब दींदुस शरीयत दींदुस उम्मत दींदुस राज तवा जे कढ लगदा पर सुम जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम या तवा सबनी नबियन के ज़हन में गाल हुजेव मुझो हबीब वडे शान वारो रसूल जॾहिं ईंदो लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह अवा सब जा सब मुझे मोहम्मद करीम ते ईमान भी आणजो उन जा मददगार भी बणजी वञो। नबियन जो कालू अकररना हाज़िर सही तू रब्बा असा के नबूवत जे शर्फ सा नवाजी दे असा के कबूल आ इकरार कयो से अल्लाह ताला जो नबी सच्चो या कूड़ो माज़ अल्लाह ॾाढे चओ खुदा जो नबी कूड़ तो कोन हणंदो भला खुदा जो नबी वायदे खिलाफी कंदो अल्लाह ताला जी ज़ात के जो कालू अकररना सा इकरार कयो से अल्लाह ताला फरमाए तो रुगो इकरार कम जो कोने फशहदू अवा सब नबी हिक बे जे मथा शाहिद थियो
नबियन जो हाव मुझा मौला असा इकरार ते हिकबे जा शाहिद आहियूं। अल्लाह ताला फरमायो आदम तो नूह नबी जो शाहिद, नूह तू हजरत आदम जो शाहिद, प्यारा नूह तू हजरत शीश जो शाहिद, प्यारा शीश तू हजरत इब्राहिम जो शाहिद। 1.25 लाख नबी हिकबे ते शाहिदी दियो तो बराबर असा इकरार कयो आ सभिन ते हाव मुझा मौला असा शाहिद आहियूं। अल्लाह ताला फरमाए तो न अन्या कम पक्को करणो आ अनमा अकुम मिन शाहिदी। अवा इकरार भी कयो आ अवा शाहिद भी हिकमे ते बणिया हो पर मां अल्लाह तबारक व तआला तवा के बुधाए छया मां वरी तवा सबनी जे मथा रब शाहिद आया। आए नबियो तवा के मुझो हुक्म केड़ो वल तंसुरुन्नह उन जा मददगार थिजो। वो इनी जे तफसीर में आलमन बुजुर्गन लिखो आ महबूब जे हदीसुन में बीठो आ त वल तंसुरुन्नह हर नबी नबी जी मदद करे। वो किए कंदो जो अल्लाह ताला फरमाता हर नबी पहजे पहजे दौर में मोहम्मद करीम जो ऐलान कंदो वने। छा हर नबी चवे तो जवान अचे थो चो जवान ॾाढो चो जवान नेठे हलदे हलदे 1.25 लाख नबियन जा हवाला मूं वटि आहिनि पर टाइम थोरो आ। अवां खे आखिरी हिकिड़ो हवालो क़ुरान पाक मां ॿुधायां। इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। हजरत ईसा अलैहिस्सलाम तो चवे इन्नी रसूलुल्लाहि अलैकुम मां तवारे अल्लाह जो रसूल आहियां व मुबश्शिरन बिरसूलिन ऐं तवां खे हिकिड़े रसूल जी खुशखबरी वाधाई ॼणायो आहियां। खुशखबरी यो मोजादो दा फारसी जो लफ्ज़ आ खुश खबरी बाखरण फारसी जा सिंधी में चेबो वाधाई। छा चेबो ॾाढे चो छा वाधाई माना जेके अरबी में चइजे मुबारक। बाबा तोखे लख वाधायूं हुजनि पुट ॼाओ थी, लख वाधायूं हुजनि जुमो पढ़ियो थी, लख वाधायूं हुजनि ईद पढ़ी थी पर वाह मुंहिंजा महबूब तो जो शान जो तो जे अचण जी वाधाई खुदा जो नबी थो ॾे। व मुबश्शिरन बिरसूलिन मां तव्हां खे वाधाई थो ॾियां खुशखबरी थो ॾियां उन रसूल जी याती मिन बादी जेको मूंखां बाद ईंदो इस्मुहु अहमद। उन जो नालो भी ॿुधायूं थो वञाव तो उन जो नालो अहमद हूंदो। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ पाण फरमाता इस्मी फिल अर्द मुहम्मदुन व फिस समाए अहमदुन। ज़मीन में मुखे अहमद चवंदा हन आसमान ते मुखे ज़मीन में मुखे मुहम्मद चवंदा हन आसमान ते मुखे अहमद चवंदा हन। ईसा वरी उहो पियो नालो ॿुधाए जंहिं मुल्क ते वञण वारो हो। असांजो अक़ीदो आहे ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते ज़िंदा हा। चओ ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते ॾाढो चओ ईसा अलैहिस्सलाम आसमाननि ते। हाँ ये मिर्जाई कादियानी काफिरा चवन था माअज़ल्लाह ईसा अलैहिस्सलाम मरी हुआ न न यो गलत गाला। ईसा अलैहिस्सलाम जी जात बाबरका जिंदा हन वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। अल्लाह ताला कुरान पाक में नफी फरमाई आ त ईसा अलैहिस्सलाम के जमीन ता आसमान ते क़यामत ताईं रहणो आ त जंहिं मुल्क ते रहणो आ मुस्तफा जो नालो भी उन मुल्क वारो थो ॿुधाए। इस्मुहु अहमद जंहिंजो नालो अहमद हूंदो। हिकिड़े दफ़े ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे कौम खे नबी पाक जी बिशारत ॾिनी। अल्लाह जे नबी अहिड़ो सुहिणो ख़िताब फरमायो जो माण्हू मस्त थी विया मस्त थी विया। माण्हू उथी बीही नचण लॻा ऐं नचंदे नचंदे छा पिया चवनि
ऐ ईसा तू बि भागवारो तुंहिंजी अमड़ बि भागवारी जंहिं तोखे खीर पीआरियो आ। उहा बीबी मरियम उहा बि बख़्तवारी आ, तू भी बख़्तवारो आ। वाह जो असांखे तो अल्लाह जे ईंदड़ नबीअ जी ख़ुशख़बरी ॿुधाई आ। तू भी भागवारो तुंहिंजी अम्मा भी भागवारी। ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो हाओ मां बि भागवारो मुंहिंजी अम्मा बि भागवारी, पर भागवारी तो हा अमड़ आमना हूंदी जेका मुहम्मद करीम खे खीर पीआरींदी। सुभान अल्लाह। भागवारी उहा अम्मा हूंदी जेका रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात खे खीर पीआरींदी। हाणे मां तव्हां खां पुछां तो मिली सच ॿुधाइजो, आंगणनि वारा माण्हू ॾाढा मुड़ुस आहियो, मुंहिंजा दोस्त तव्हां पंहिंजे सीने खे खोले मूंखे ॿुधायो त मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में सुहिणे नबी जा नारा लॻा पे कोन, ख़ुशख़बरियूं मिलियूं पे कोन, नाले ताईं हुजूर जो नालो ॿुधाइजी वियो, हुजूर जे अम्मा जो नालो ॿुधाइजी वियो, हुजूर जे लाइ नबी सगोरा ॿुधाईंदा विया। अरे उन्ही महबूब जे अचण जो त जग खे इंतज़ार हो, तूं कीअं थो चवीं त ॼमण वारी राति कंहिं कोन सुञातो, 40 साल पोइ सुञातई। ओ निभागायो को तो ॿियो नबी हूंदो मुंहिंजे मुहम्मद करीम खे झर झकल सुञातो। को ॿियो नबी धारियो थी जे 40 साल कंहिं सुञातो ई कोन पे। ओ ॿियो को नबी हूंदी जेके कंहिं सुञा। बुखारी बि कान पढ़ी थी चंडरा, बुखार अचई, बुखारी तो पढ़ी हा, बुखारी में हदीस बीठी आ। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मां नंढड़ो हूंदो हुअसि, मके वारा जो बकरियूं काहे जंगल में वेंदो हुअसि, मके जे ॿाहिरां फलाणे रस्ते ते उहो पत्थर बि अञा बीठो आ, अञा बीठो आ। जॾहिं लॻंदो हुअसि त मूंखे चवंदो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। वो पत्थर भी मुझे सलाम भी दो हो। हुजूर फरमाता वो पत्थर अञा भी बीठो आ, उन्हीं पत्थर के मां मोहम्मद मुस्तफा सुञाणा तो, जो उन्हीं घिटी सां ईंदो भी दोस्त मूंखे सलाम कंदो हो। अदा पत्थर न सुञातो पर वहाब न सुञातो, चो पत्थर न सुञातो पर वहाब न सुञातो। अंधन अंधकार सजन लधो सोझरो, प्यादा वञी पार प्या पर संभरिया की न सवार। पो मोहब्बत साण मेहारो लधाऊं लतीफ चवे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि डाडे डाडे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हेॾे निहारियो मां तव्हांखे हिकिड़ी महबूब पाक अलैहिस्सलाम जी सीरत पाक जो हवालो थो ॾियां ऐं उनखे चैलेंज आहे मुंहिंजी, रुगो वगड़न वारे मुल्लन खे न पूरे पाकिस्तान जे वहाबन खे वगड़ा जाए। हवालो गलत साबित करे ॾेखारियो, गलत साबित करे ॾेखारियो। जे गलत नाहे सही आ त पोइ मुल्ला हली आ त मुसलमान कया। दोस्तों नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अब्बो चो सुभान अल्लाह, सैयदना अब्दुल्लाह सुभान अल्लाह। नौजवाना 18-19 सालन जे उम्र जो आ या कुछ साल बटे वडी जमारा। मुंजा तो सुबुल हुदा वर रशाद वारे लिखियो आ, सूर सीरत हलबिया वारे लिखियो आ, क़साइसुल कुबरा वारे लिखियो आ, सीरत इब्न हशाम वारे लिखियो आ। जेतरा भी मुझे नबी करीम अलैहिस्सलाम जे पाक सीरत जा मुस्तनद किताब सभई वाक़े के बयान कन था पिया। बयान करण का पो आखिर में लिखन था त हिन जी सनद हिन जी रिवायत सही आ।
किताब त लिखंदा आहिनि पर कॾहिं ज़ईफ़, कॾहिं कमज़ोर, कॾहिं कचो, कॾहिं पको, पर इन सभिनी आलमनि आख़िर में चयो त हीअ जेका असां रिवायत लिखी आहे असां बिल्कुलु सही आहे। कहिड़ी रिवायत आहे? हज़रत अब्दुल्लाह मके जे शहर मां अचे पियो, अञा कुंवारो हुआ। अञा कुंवारो छाखे चवंदा आहिनि? हे जेके ॻाल्हाइनि था से परिणिया आहिनि, ॿिया सभु कुंवारा आहिनि। ॻाल्हायो बाबा, मदीने ख़ुदा पाड़ पटेव। कुंवारो छाखे चइबो आहे? अली हुसैन मुग़ैरी मथे वेठो आहे। अली हुसैन आहे न? कहिड़ो आहे तूं? कहिड़ो आहे? अली हुसैन या ॿियो? हले वियो कावड़जी हो जाए। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मक्के जे गली मां पियो हज़रत अब्दुल्लाह अचे। मक्के जो हिकिड़ो सरदार हो, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, वर्क़ह बिन नौफल जे ख़ानदान मां मुंहिंजा दोस्त चङो माण्हू हो, इज़त वारो हो, पंहिंजे कबीले जो पगदार हो। उन जो मक्के जे विच शहर में घर हो, मथां ही माड़ीअ ते हुन जी न्याणी वेठी। हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो ताकी लंघिया, उन माईअ जी नज़र नबी पाक जे मथां पईया। पंहिंजी बानी खे डोड़ाई त इन नौजवान खे अब्दुल्लाह खे सॾिया। बानी डोड़ंदी वई, साईं तव्हांखे फलाणे सरदार जी न्याणी सॾे थी। ॻोठ जी ॻाल्हि हुई, बिरादर हुई, खानदान हो, उथणी वेहणी हुई, मुआशरे में माण्हू हिक ॿिए बिरादर में बहराड़नि में। उन टाइम ते मक्को कोॾो वॾो शहर कोन हो, अहिड़ी का पाबंदी बि कान हुई। हज़रत अब्दुल्लाह पंहिंजे अख़लाक तौर हली आयो। उहा माड़ी तां माई हेठि लही, ॾाकण ते हेठि बीही। हज़रत अब्दुल्लाह खे चई, अदा अब्दुल्लाह, सोना अब्दुल्लाह, ओ नूरानी अब्दुल्लाह, ओ भाग वारा अब्दुल्लाह, तोखे ख़बर आहे कि कहिड़ी? कि बाबे खे मां अकेली न्याणी आहियां। चओ सुभान अल्लाह। सॼे मके जा खूह बाबे जा, बाग बाबे जा, बाज़ारूं दुकान बाबे जा, वॾो मुंहिंजो बाबो मिल्कियत वारो आहे। मूंखां सवा ॿी औलाद बि कान्हे। से हा मूंखे ख़बर आहे कि जेकॾहिं मां तोखे अख़लाक़ी तरह अर्ज़ु कयां त तूं मूंसां शादी कर त सॼो मको तुंहिंजो, मां बि तुंहिंजी। हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजी दिलि पाण चवे थी त मां कंहिं भले घराणे मां शादी कयां, पर मुंहिंजो बाबो ज़िंदहा, उन खां इजाज़त वरतम, हा कयईं त पोइ ईंदुसि ऐं तोसां अची शादी कंदुसि। जे बाबे इजाज़त न ॾिनी त पोइ जवाब सम्झ। शाह साहब चवंदो आहे, भली जायूं माइरूं संदियूं सालिहन, महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि त ओजागा अजाया कया। माई सगोरी चवे थी, केतिरा ॾिहाड़ा मां इंतज़ार कयां? 4 ॾींहं वध में वध हफ़्तो अबे खे मञाए अचां थो। सिधो हज़रत अब्दुल्लाह पंहिंजे बाबे हज़रत अब्दुल मुत्तलिब वटि आयो आहे। ओ बाबा मूंखे शादी कराए। बाबा हाज़िर, शादी तो करायां थो। बाबा तकड़ो हाओ कई थी, पर मुंहिंजी बि त ॻाल्हि ॿुध। कि कहिड़ी तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां? कि शादी कराए पर फलाणी औरत सां, फलाणे कबीले जे रईस जी न्याणीअ सां। हुन मूंखे दावत ॾिनी आहे। मुंहिंजी दिलि बि चवे थी इज़त वारी आहे, भलारी आहे, नेक आहे, सालिह आहे, मालदार बि आहे, हसीनो जमील बि आहे। मुंहिंजी दिलि थी चवे त मां हुन सां शादी कयां। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्लाह जो बाबो फरमाए थो, बाबा 4-5 ॾींहं अॻु में चवी हा त
शायद तोखे इन सां परणाया हा पर मां वहब जी न्याणी हजरत आमना सां तो जो रिश्तो तय करे छॾियो आ। तुंहिंजे मंगणे में ईंदी त हजरत आमना ईंदी, जे अक़द निकाह में ईंदी त उहा ईंदी। अॻियां हलाली पुट हो, अॼो को छा चवे हा परणाए त ठीक न त चढ़ाए तो बिजली जे थंबे ते, न त पिया तो फुहारे वारी दवा। अब आई आहे या ना है? खुदा असांजे नौजवाननि खे हया ॾे, खुदा असांजे नौजवाननि खे अबे अम्मा जो शर्म नसीब करे। मां वही पीउ जे चवण ते हलो, अखलाक सिखो। उहे पीउ ऐं मां तव्हांजे लाइ जेको रिश्तो सोचींदा सो भलो। हजरत अब्दुल्ला चो मूंखे बाबा कोई इतिहास कोन्हे, जेकॾहिं तव्हां हजरत वहब जी न्याणी आमना औरत सां मुंहिंजो रिश्तो तय कयो आहे त मूंखे क़बूल। जल्दी शादी थी वई, जमल शादी थी वई, हिक रात गुजरी, ॿी रात गुजरी, टे रातियूं गुजरियूं। हजरत अब्दुल मुत्तलिब खे एहसास थियो त मुंहिंजो केॾो शर्म वारो पुट्रा, हया वारो पुट्रा, अखलाक वारो पुट्रा। इतराज़ी कोन कई, शादी करे छॾी। ज़रे घटि हफ़्तो गुज़री वियो आहे। मां छो न हिन खे मोकल ॾियां त भला वञी इन्ही माईअ सां बि शादी करे। इन्हीअ जे करे जो मर्द ॿ टे शादियूं बि कंदा आहिनि। हज़रत अब्दुल्ला खे घुराए चई, बाबा मुंहिंजी दिलि ख़ुशि आहे, हिकिड़ो निकाह तो कयो आहे पर ॿिए निकाह जी बि तोखे मोकल आहे, भली इन सां वञी निकाह कर। हजरत अब्दुल्ला खुश थी उन औरत जे दरवाजे ते वयो। माई हेठ लही आई। हजरत अब्दुल्ला फरमास तो मूंखे कम चयो हो, मां उन कम लाइ आयो हां, तू भी शादी जी तैयारी कर, मां भी शादी जी तैयारी कयां। खुदा पाक जो कसम आ, सभनी सीरत जे किताबन लिखियो आ, सभनी महबूब पाक जे सहाबन ताबईन लिखियो आ, सभनी आलमन बुजुर्गन लिखियो आ। माई हजरत अब्दुल्ला जे पेशानी में निहारियो, वरी पेरन दे निहारियो, वरी पेशानी दे निहारियो, हेठ का मथे, मथे का हेठ, बार बार ॾिसी 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 वर्दी का बि कान पई ॾे। आखिर में ॻाल्हाईंगे त अब्दुल्ला उन्ही दिहाड़े आयो हुए, अजो के दिहाड़े वरी आयो आ, इन्ही विच में का भी शादी त कान कई थी। हजरत अब्दुल्ला तो चे कूड़ को न ॻाल्हाइबो। हजरत आमना सामो जो निकाह थियो आ, जेके 4-5 ॾियारा थी गुज़रिया। खुदा पाक जो कसम, माई चीख कई, रड़ कई, बेहोश थी ज़मीन ते किरी वई। छा थी उसे उन जा वारस भजंदा आया, अब्दुल्ला छा कई? जे मूं तो कुछ को न कयो, आरो हिन सां ॻाल्हि कई आ, हथ माटिया अथनि, पेर माटिया अथनि। घणी देर खां पोइ होश में आई, अखियुनि मां नार पिया वहनि। छो थी रोई? शादी कान कंदसि, अॻ में छो चयो हुई, अॼु छो थी इनकार करी? चवे थी रअए तो फी जबीन का नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ अब्दुल्ला, उन्ही दिहाड़े में तुझे पेशानी में रसूलुल्लाह जो नूर ॾिठो हो। ऐं मां चाहियो पे त जेकर मां मुहम्मद जी अमड़ बणजा तॾहिं तोसां बि निकाह कयमि, पर रड़ इन जे करे कई अथमि तो मुंहिंजो भाग कोन थियो। भाग भला त अमड़ आमना जा थी विया। अदा मुल्ला तो चवे त जाओ त कंहिंखे ख़बर ई कान रही। 40 साल खां पोइ ख़बर पई, ओ चिमरा इहो को तुंहिंजो ॿियो नबी हूंदो जंहिंजे ॼमण सां कंहिंखे ख़बर कान पई। मुस्तफ़ा तुंहिंजा अबे वटा त मायूं बि सुञाणनि पियूं। तूं त बड़ा मके जे माइन खां बि चटो आहे। औरतुनि खे बि अकुल हो जो मुस्तफ़ा जे नूर खे हज़रत अब्दुल्लाह जे पेशानी में ॾिठो पे। उन्ही हज़रत अब्दुल्लाह जी पेशानी में नूर मुस्तफ़ा जो हज़रत अब्दुल्लाह खे तमन्नाऊं पियूं कोन त असां शादी कर, असां मुहम्मद जी अमड़ बणजी पऊं। आखिर दुश्मनी के साथ थी। बेचारे गुलाम नबी मैसर चयो आ न, पिटिया न पंहिंजा न मां वई पीउ जा, रुगो नबी जा